अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही ॾिसो तव्हां सखर बराज जी ताज़ी सूरत हाल आहे जिते गुज़िरियल राति तेज़ तूफ़ान ऐं पाणी जे प्रेशर सबबि हे दरवाज़ो लुड़ी वियो आहे ऐं पाणी जो फ़्लो तमामु तेज़ी सां थी रहियो आहे। पाणी जा तेज़ वहकिरा जारी ऐं सारी आहिनि। ख़तरनाक सूरत हाल साम्हूं अची सघे थी ऐं ॿोॾि जा जेके ख़दशा आहिनि उन्हनि जो बि जेको आहे ॿुधायो पियो वञे। सो अलाह पाक ख़ैर करे। हिन महिल ताईं इंतिज़ामिया तहरुक में आहे पर अहिड़ो को ॻाल्हि साम्हूं नाहे अची सघी। हिन महिल ताईं उन ते कंट्रोल नाहे कयो वियो। दरवाज़े लॻाइण जो या दरवाज़े ॻोल्हा जो को अहिड़ो घुर्बल बंदोबस्तु नाहे कयो वियो। अलाह पाक ख़ैर कंदो। ॾिसो तव्हां दरवाज़ो गुम थी वियो आहे, पटिजी वियो आहे ऐं तेज़ वहकिरा जारी आहिनि। ही चवनि पिया त दर जेको आहे सो राति हितां लुड़ी वियो आहे। ही साम्हूं आहे, ही तव्हां ॾिसी सघो था त ही दर जेको आहे सो हितां लुड़ी वियो आहे। हाणे ख़बर न आहे त अलाए किथे आहे, इंतिज़ामिया बीठी आहे ऐं तव्हांखे इहे नज़र अची रहिया आहिनि। कोशिश में लॻा पिया आहिनि त इहो दर ॻोल्हा कजे। हालांकि पाणीअ जो एतिरो फ्लो कोन्हे, बहरहाल दर पुराणो आहे, इन जे करे ही दर राति जेको आहे सो हिन शदीद जेकी तूफ़ानी बारिश हुई उन में ही दर लोड़ी वियो आहे।